नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवा यहाँ बिशारत सूमरो आवा यहाँ संझा सैयद शामिल कनासी हेडलाइंस। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी पहुंची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी सरसों के प्रोग्राम में शिरकत खां पोइ पीपी ज़िले सदर बाबर खान लुंड के ॻोठ साहिब खान लुंड वेंदो, जिते हू वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदो। मुफ़ाहिमत त परे जी ॻाल्हि आहे, हुकूमत सां ॻाल्हाइण बि न घुर्जे। पाकिस्तान में एतिरी नाअहल ऐं बेहिस हुकूमत कॾहिं बि न ॾिठी। हुकूमत खे सिर्फ़ मुखालिफ़ धुर खे परेशान करण जी परवाह आहे। 3.5 सालनि में कॾहिं कंहिं ॿुधो त पेट्रोल, खंडु, अटो या ॿियूं शयूं सस्तियूं थियूं आहिनि। मीडिया रेगुलेटरी बिल मीडिया जी ज़बान बंदि करण जो तसलसल आहे। उन नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जूं मीडिया सां ॻाल्हियूं चवे थी नवाज़ शरीफ़ जो एहतसाब नाहे थियो, पर उन खां इंतकाम वरितो वियो आहे। मुल्क में ला क़ानूनियत त ॾिसो। पाकिस्तान में अटकल 2 करोड़ ॿार स्कूल न आहिनि वेंदा। बदकिस्मती सां असां ॿारनि जी तइलीम ते ध्यानु न ॾिनो। माज़ी जी हुकूमतुनि बि ॿारनि जी तालीम ते को ध्यानु न ॾिनो। कोशिशि आहे त ग़रीब घराड़नि जे ॿारनि खे तालीम ॾियूं। पढ़ियल लिखियल माउ न रुॻो ॿारनि पर ख़ानदान ऐं मुआशरे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां तइलीम जे शुबे में शफ़ाफ़ियत ईंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में एहसास तइलीम प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब। वीह शहरनि में 18 साल खां वधीक उमिरि जे 40% शहरनि जी जुज़वी वैक्सीनेशन जो टारगेट हासिल करे वरितो आहे। हैदराबाद, मर्दान, नौशहर ऐं कोयटा में हदफ़ हासिल न थी सघियो आहे। मुल्क जे 35% आबादी खे कोरोना वैक्सीन जो घटि में घटि हिकु डोज़ लॻी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो ट्वीट। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 101 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 3559 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जे हकारी केसिस जी शरह 6.63% रही। NCOC मूजिबि कोरोना विघे फौतुनि जो अंग 25,889 थी वियो ऐं मजमूई केस 11,63,688 ताईं पहुता। सॼे मुल्क में वधीक 4,140 मरीज़ सिहतयाब थी विया। सूबाई वज़ीर इस्माइल राहू भेरो ॿीहर कोरोना वायरस जो शिकार थी वियो। कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ इस्माइल राहू घर में आइसोलेट थी वियो। टैक्स उगाड़ी के हवाले से सुठी खबर आई है। गुज़रियल 2 महीननि दौरान टैक्स उगाड़ी की शरह टारगेट का 23% वधीक रही। FBR जुलाई और अगस्त 2021 दौरान 850 अरब रुपया गॾु कया आहिनि। गुज़रियल साल की भेट में हिन ही मुद्दे दौरान टैक्स उगाड़ी की शरह 51% वधीक है। सालियाने टैक्स उगाड़ी जो 5,829 अरब रुपयनि जो टारगेट आराम से हासिल किया वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बयान। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची के इलाइक़े मंगूपीर में गॾियल कार्रवाई ASI अकरम खान के कत्ल में मुलविस टारगेट किलर मोहम्मद आसिफ उर्फ भाया के गिरफ्तार किया वियो। रेंजर्स तर्जमान मूजिब पुछा दौरान जवाबदार ASI अकरम खान के कत्ल करण जो इतराफ़ किया है। मीरपुर बटोर में घर में नारी जो लाश हथ कत्ल जो इंकशाफ। मलापाड़े में नारी रेहाना मला जो मथे में धक्को लगल लाश मिलियो। मीरपुर बटोर में डॉक्टरानी न हुजण ते पोस्टमार्टम न थियो। लाश सिजावल अस्पताल मुंतकिल। पनवाकिल में वाबडा लालमीन जो घर ॿाहिरां पाणी जे नाले में लाश हथायो। सकरन में पई बेले जी चौकड़ी के बाहि बेले में पोखियल फसल सड़ी वियो। बाहि लगण सबब बेले में बीठल वण सड़ी विया। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण में रुधल। फॉरेस्ट अमलदार जिन जो चवण है त बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। माखी लाहिण दौरान बेले के बाहि लगी है। खिपरो वेझो ॻोठ गुजड़ी में पोरिये जे घर के बाहि लगी वई।
समूरो सामान सड़ी रखी वियो। जोगशरी भरसा गोठ हाजी पीरो मुगल में पीउ हथां पुट क़तल। जवाबदार शौकत मुगल पंहिंजे 15 वरनि जे पुट शकील खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तारी ॾेई छॾी। लाड़कण जे टैंक चौक वाले इलाइक़े में पुरानी दुश्मनी ते हथियार बनी फायरिंग में डॉक्टर जख्मी। फायरिंग में डॉक्टर इमदाद शेख सख्त जख्मी, अस्पताल मुंतकिल। पनेआकिल में बाइजी पुलिस जो अनोखो कारनामो। पुलिस ॿिन्ही जंगुनि खां माज़ूर नौजवान खे चोरी जे केस में थाणे ते विहारे छॾियो। माज़ूर पुरियत अल्ताफ़ इंडल जो चवणु आहे त खेसि गुज़िरियल ॾींहं खां पुलिस बिना जवाब बुख ऐं उञ ते थाणे ते विहारियो आहे। इंसाफ़ कयो वञे। गाज़ीअमंद जे इलाइक़े पीरपाल जो रहवासी नौजवान जुनेद भट्टी 27 ॾींहनि खां पुलिस नमूने गुम। वारिस परेशान। गाज़ीअमंद थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल।